बिरशा मां ख़बर ॾींदा हलूं त आला पुराणा नाके वेझो बंद पयल दुकान मां अधरूट शख़्स जो लाश मिलण जो इतला पुलिस खे ॾिनो वियो। जंहिं वाक़े वारे हंधि पहुची मुआइनो करण बाद लाश तेविल में वठी तालका अस्पताल पहुचायो, जिते संदसि सुञाणप मुमताज़ पुट गुलाम हैदर शीदी तौर कई वई। वाक़े जे इतला ते फोती जा वारिस पिण अस्पताल पहुची विया, जिते हिननि ॿुधायो त मुमताज़ शीदी सेठ रफ़ीक मेमुर जे भांडे ते मज़दूरी कंदो हो ऐं गुज़िरियल 2 ॾींहनि खां घर वारनि सां बि राब्ते में न हुयो, जॾहिं त अॼु संदसि लाश हथ आयो आहे। हिननि चयो त असां ग़रीब मिसकीन माण्हू आहियूं ऐं कंहिं सां का बि दुश्मनी न आहे। ॿिए तरफ़ अस्पताल इंतज़ामिया पारां लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो अञा ताईं को बि केस दाख़िल न कयो वियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।